पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत में बयान ॾिनो आहे त हू 24 कलाकनि खां वॉशरूम न वियो आहे। अदालत में मौजूद वकीलनि ॿाहिरि अची मीडिया नुमाइंदनि खे ॿुधायो त इमरान ख़ान अदालत खे ॿुधायो आहे त उन जे इलाज लाइ डॉक्टर फैसल खे घुरायो वञे। इमरान ख़ान अदालत में चयो त मूंखे डपु आहे त मक़सूद चपड़ासी वारो कमु न थिए। ही इंजेक्शन लॻाईंदा आहिनि, माण्हू आहिस्ते आहिस्ते मरी वेंदो आहे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में अल-कादिर ट्रस्ट केस जी ॿुधणी दौरान डिप्टी प्रोसिक्यूटर ने ॿुधायो त इमरान ख़ान खे गिरफ़्तारी वक़्तु वारंट्स ॾेखारिया विया हुआ। डिप्टी प्रोसिक्यूटर नेब इमरान ख़ान जे वकीलनि खे दस्तावेज़ फ़राहम करण जी बि ख़ातिरी कराई आहे। नेब जे डिप्टी प्रोसिक्यूटर ॿुधायो त बरतानिया जे नेशनल क्राइम एजेंसी करप्शन जी जांच कई। वापसि कयल रक़म पाकिस्तानी हुकूमत बदिरां प्रॉपर्टी टाइकून सां एडजस्ट कई वई। ख्वाजा हारिस दलील ॾिना त अल-कादिर ट्रस्ट जी ज़मीन ते बिल्डिंग ठहियल आहे। ट्रस्ट में माण्हू मुफ़्त तालीम हासिल करे रहिया आहिनि। ट्रस्ट जो हिकु लीगल पर्सन हूंदो आहे जेको पब्लिक ऑफिस होल्डर नाहे हूंदो ऐं इमरान ख़ान हिन वक़्तु पब्लिक ऑफिस होल्डर नाहे।